बेनज़ीर भुट्टो जी न्याणी बख्तावर भुट्टो जी शादी थी वई। अहम शख्सियतन जी शिरकत। भुट्टो खानदान में वरियन खां पोइ ख़ुशियूं मोटी आयूं ऐं बख्तावर भुट्टो महमूद चौधरी सां लाऊं लधियूं। बिलावल हाउस में थियल शादी जी तकरीब में निकाह ठटे जे मौलाना गुलाम मोहम्मद सोहू पढ़ायो। शादी जी तकरीब में जोड़े जे माइटन, वेझन अजीजन ऐं दोस्तन शिरकत कई। महमूद चौधरी हक महर में बख्तावर भुट्टो के 21 तोला चांदी ॾिनी। शादी बाद वलीमे जी तकरीब भी थी, जॾहिं त लियारी ककरी ग्राउंड ते बि जशन जी तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें रक़्स ऐं आतिशबाज़ी जो मुज़ाहिरो बि कयो वियो। ब्रॉडशीट मामले जी जांच लाइ जस्टिस रिटायर्ड अज़मत सईद शेख कमीशन जो सरबराह मुक़रर। वफ़ाक़ी हुकूमत ब्रॉडशीट मामले जी जांच लाइ जस्टिस रिटायर्ड अज़मत सईद शेख जी सरबराही में हिकु रुकनी कमेटी जोड़े छॾी। कमीशन वटि इख्तियार हूंदो त उहा कंहिं बि शख़्स खे तलब करे सघंदी, जॾहिं त मुख़ालिफ़ धुर पारां जस्टिस रिटायर्ड अज़मत शेख जी मुक़ररी ते सख़्त एतिराज़ वारिया विया। नून लीग अॻवान मरियम नवाज़ चयो त बहितर आहे अज़मत सईद पाण मुरादो कमीशन खां धार थिए, न त घणियूं ॻाल्हियूं साम्हूं आणींदासीं। लाड़काणो पुलिस पारां चोरी जे इल्ज़ाम में खंभे गुम कयल नारी एहतजाज बाद आज़ाद। लाड़काणे में पुलिस चोरनि जी ॻोल्हा में खोजी कुतनि जी मदद सां पेरा लॻण ते घर धणी न मिलण बाद नारी अतिया चांडियो खे खंभे वई। नारी जे वारसनि पारां एहतजाज करण ते पहिरीं पुलिस नारी जी गिरफ़्तारी खां लातालुकी जो इख्तियार कयो, बाद में नारी खे आज़ाद कयो वियो। SSP वाक़े जो नोटिस वठंदे SHO रहमतपुर खे मुअत्तल करे छॾियो, जॾहिं त SP हेडक्वार्टर खे जांच करे रिपोर्ट करण जो हुकुम ॾिनो वियो। अली ज़ैदी ऐं सिंध जो वॾो वज़ीर आमू साम्हूं हिक ॿिए ख़िलाफ़ वज़ीर आज़म खे ख़त। वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी ऐं सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह में तकरार उन वक़्तु साम्हूं आयो जॾहिं मीडिया में ॿिन्ही ॼणनि पारां हिक ॿिए ख़िलाफ़ वज़ीर आज़म खे लिखियल ख़त साम्हूं आया। वफ़ाक़ी वज़ीर जो मौक़िफ़ हो त वॾे वज़ीर सवाल पुछण ते खेसि चयो त हू कंहिंजे आॾो जवाब न आहे, जॾहिं त वॾे वज़ीर जो चवणु हो त अली ज़ैदी सभिनी जे साम्हूं मूंसां ग़लति रवैयो रखियो ऐं गैर संजीदगी जो मुज़ाहिरो कयो। बाद में सिंध हुकूमत जे वज़ीरनि ऐं अली ज़ैदी विच में ॾे सवाल वठ जवाब जो सिलसिलो बि जारी रहियो। सिंध यूनिवर्सिटी में नए VC जे मुक़रर थियण बाद इंकशाफ साम्हूं आयो त अॻोणो VC फ़तेह मोहम्मद बुरफ़त वेंदे 56 ॼणनि खे भर्ती करे वियो। भर्ती जे ऑर्डर्स में हेठें ग्रेड खां 16हें ग्रेड ताईं जा मनपसंद माण्हू शामिल हुआ। नए VC सिद्दीक़ कलहोड़ो उन्हनि मुक़ररनि खे गैर क़ानूनी करार ॾेई जांच कमेटी जोड़े छॾी। ॿिए पासे VC ऐं मुलाज़मनि में ॻाल्हियुनि बाद धरणो ख़तमु कयो वियो। लियारी गैंगवार जो सरबराह उज़ैर बलोच वधीक 2 केसिस मां बरी थी वियो। कराची जी मक़ामी अदालत 2 क़त्ल केसिस में शाहिदियूं न मिलण ते उज़ैर बलोच खे बरी करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत हुकुम ॾिनो त जेकॾहिं उज़ैर बलोच ॿिए कंहिं केस में नामज़द नाहे त खेसि फौरी तौरु आज़ादु कयो वञे। उज़ैर बलोच हेल ताईं 8 केसिस मां बरी थी चुको आहे। जवाबदार ते बलोच नाले शहरी जो क़त्ल जो इल्ज़ाम हो ऐं बगदादी थाणे ते केस दाख़िल हो। नवाबशाह क़ाइद अवाम यूनिवर्सिटी में शागिर्दनि जो फिज़िकल इम्तिहान वठण ख़िलाफ़ एहतजाज, पेपर कैंसिल। क़ाइद अवाम इंजीनियरिंग यूनिवर्सिटी में फिज़िकल इम्तिहान वठण ख़िलाफ़ सवें शागिर्दनि यूनिवर्सिटी जे मुख्य दरवाज़े आॾो धरणो हयो। शागिर्दनि जो चवणु हो त ऑनलाइन क्लासिस में केतिराई मसइला हुआ। इंटरनेट न हुजण सबबि ॿहिराड़ियुनि जा केतिराई शागिर्द पढ़ाई न करे सघिया। इम्तिहान कीअं ॾियूं? ॿिए पासे यूनिवर्सिटी इंतिज़ामिया इम्तिहान मुलतवी कंदे शागिर्दनि खे हॉस्टल्स ख़ाली करण जूं हिदायतूं कयूं। कंदकोट ज़िले में इलेक्शन खां अॻु ई सियासी जोड़ तोड़ शुरू थी वियो आहे। मज़ारी ग्रुप खे आउट करण लाइ मुकेश चावला पारां मुसलसल कोशिशुनि बाद बिजाराणी सुंदराणी इतिहाद जुड़ण जा इम्कान चिटा थी विया आहिनि। इन ॾस में वॾे अरसे खां हिक ॿिए जा हरीफ़ सम्झिया वेंदड़ आबिद सुंदराणी ऐं मीर शबीर बिजाराणी चावला हाउस कराची में मिलिया, जंहिंमें ॿिन्ही अॻवाननि विच में मुकेश कुमार चावला सचाव कराए छॾियो। ज़रियनि मूजिबि अहिड़ी सूरतहाल खां पोइ PPMPA आबिद सुंदराणी ऐं सरदार सलीम जान मज़ारी जो इतिहाद टुटण जा इम्कान पैदा थी विया आहिनि। पीर जो ॻोठ में नंढी उमिरि में शादी कराइण तां गिरफ़्तारी बाद आज़ादु थियल घोट फौत। एहतजाज। पीर जो ॻोठ में पुलिस हिरासत में बीमार थियण खां पोइ आज़ादु थियण बाद फौत थी वियल घोट अयाज़ फुलपोटो जे वारसनि जो SSP ऑफिस ख़ैरपुर अॻियां लाश रखी धरणो हयो। वारसनि इल्ज़ाम हयो त पुलिस गिरफ़्तारी बाद घोट अयाज़ फुलपोटो खे हिरासत दौरान ज़हनी टॉर्चर कंदी रही, जंहिं करे हू बीमार थी पियो ऐं फौत थी वियो। वारसनि मुतालबो कयो त वाक़े में मुलविस पुलिस अहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार कयो वञे। SSP वाक़े में मुलविस SHO खे मुअत्तल करे मुज़ाहिरीन खे इंसाफ़ जी ख़ातिरी कराई। दादू सां वास्तो रखंदड़ सिंधी नौजवान क्रिकेटर ज़ाहिद महमूद भट्टी जी ॾखिण अफ्रीका ख़िलाफ़ T20 स्क्वाड में सिलेक्शन ते दादू में संदसि मदाहुनि, दोस्तनि ऐं घर भातियुनि में ख़ुशी जी लहर पकड़जी वई। दादू में संदसि दोस्तनि पारां झुमरियूं हणी ख़ुशी जो इज़हार कयो वियो
ऐं मिठायूं बि विरहायूं वयूं, जॾहिं त क्रिकेट जे चाहींदड़नि संदसि लाइ नेक ख़्वाहिशनि जो इज़हार कयो।